अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं लासी ॻोठ जे मरकज़ी इमाम बारगाह वारे घिटीअ में, जंहिं रूट सां मातमी जलूस निकिरंदो आहे ऐं हीउ सोराब ॻोठ टोन UC4 जो लासी ॻोठ जो इलाइक़ो आहे। हितां 10 मुहर्रम उल हिराम जे मौक़े ते मातमी जलूस निकिरंदो आहे ऐं हर साल जीअं अल हुसैनी इमाम बारगाह खां अल अब्बास इमाम बारगाह ताईं निकिरंदो आहे। मातमी जलूस जे रूट ते गटरनि जा होल खुलियल ऐं गटरनि जे ढकणनि समेत सफ़ाई बि न कराई वई आहे। मोमिननि पारां चूंडियल तक जे बलदियाती चेयरमैन वाइस चेयरमैन खे बि बार बार चवण बावजूद सफ़ाई सुथराई ऐं गटरनि ते ढकणा न लॻाया विया आहिनि। पहिरियां पाण मोमिननि सां ॻाल्हाईंदासीं ऐं उन बाद हिन तक UC4 जो चेयरमैन गुलहसन बुगटी जन बि मौजूदु आहिनि। उन्हनि खां बि मौक़िफ़ वठंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। जी साईं। अपील कई भी आहे ऐं ड्यूटीदार जेके भी आहिनि बारगाह जा ज़िम्मेदारनि खे मोकिलियो आहे, चेयरमैन ॾे वाइस चेयरमैन ॾे, त इमाम बारगाह जो जुलूस अल अब्बास इमाम बारगाह ते ईंदो आहे। अॻोछनी तां बराए महिरबानी करे इहे गडर ऐं सफ़ाई कराई वञे। अल अब्बास इमाम बारगाह जे साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो त गडरनि जा ढकण न आहिनि। नंढा मासूम ॿार अचनि था, आज़ादारी थिए थी, मजलिस थिए थी, आशूरो थिए थो, या तव्हां ॾिसी रहिया आहियो। इहा अपील आहे त ॾहीं वारे जुलूस खां पहिरियां गडर ऐं सफ़ाई जो इंतज़ाम कयो वञे। असां वाइस चेयरमैन खे, चेयरमैन खे, जेके बि गड्ढा करण जा ज़िम्मेदार आहिनि, असां सभु अपील था कयूं त बराए महिरबानी करे इहा असांजी सफ़ाई कराई वञे ऐं गडर जेके ढकणा न आहिनि उन्हनि खे ढकणा लॻाया वञनि त बहितरु रहंदो। असां साईं UC कौशल कमेटी तरफ़ जेके नाज़म आहिनि, लालो रहीम आहे, असां सभु कंहिंखे अपील कई आहे त भाउ महिरबानी करे असांजी गली जी वॾी हालत ख़राबु आहे। गडर खुलिया पिया आहिनि, ढकणा न आहिनि, पाणी न आहे, असां सां वायल आहे। असां त महिरबानी करे असांखे गडरनि जा ढक बि खपनि ऐं असांजी गली बि सफ़ाई थिए। कुझु बि कोई नथो ॿुधे। असां दाहूं करे करे थकी पिया आहियूं। असां लाल रहीम खे बि फ़ोन कयो आहे, लाल रहीम जे हेठियुनि खे बि चयो आहे, पर ॿुधनि था, हा कनि था, पर असांजो कमु नथो थिए को बि। असां त महिरबानी कनि, सुभाणे न परीं असांजो जुलूस आहे। गली जी हालत ख़राबु आहे, जो मोमन अचनि था, तंग था थियनि, गंदो पाणी आहे गली में। असांखे वॾी तकलीफ़ आहे, असांखे वॾो नुक़सानु आहे। असांजा इमाम बारगाह में का असांखे का मदद न मिली आहे, का शइ न थियो आहे असांजे लाइ। असांजे लाइ कंहिं बि मदद न कई आहे। चेयरमैन हुजे, वाइस चेयरमैन हुजे, लालो रहीम हुजे, असां सभु खे दाऊं करे करे थकाऊं, कोई असांजी दाह नथो ॿुधे। उन सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल अथई, बाबा असांजे हथ में कुझु बि न आहे, जो कुझु बि लाल रहीम जे हथ में आहे। लाल रहीम के फ़ोन करो तो ठीक है बाबा, आपके पास बंदे भेज रहे हूँ, आ रहे हैं, ये कर रहा है, वो कर रहा है, पर अभी तक कोई इसका मसला हल नहीं हुआ है हमारा। अभी तक ये काम फंसा हुआ है हमारा। करियूं पीपल्स पार्टी जे तमामु उहिदेदारनि खे, जिन असांखे हितो वोट वठी असांखे जेके बि माण्हू ॾेई आहिनि, हिन महिल तक असांजे कंहिं बि कम जा न आहिनि रहिया। चाहे अॻिली हुकूमत हुई, असां चयोसीं चलो उन में कुझु थिए, पर उहे बि न थी सघियो। पर हिन दफ़ा हे हुकूमत आई आहे, वोट बि वठी आहे असांखो, ऐं सफ़ाई जो इहो हाल लॻो पियो आहे तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहे। तमामु घणी गंदगी लॻी पई आहे। इमाम बारगाह आहे, पहिरीं मारम खां वठी 10 मारम, अनक़रीब सुभाणे न परी 10 मारम थी वेंदी, पर सफ़ाई जो को बि हाल न आहे। न बिजली जो इंतज़ाम आहे, न लाइटिंग आहे, न कुझु बि न आहे। हे मोहल्ले वारा ऐं मोमिन पंहिंजे ताउन सां जेको करे रहिया आहियूं, उन जे कम सां ईअं ई हली रहियो आहे। अच्छा, उन्हनि जो चवणु आहे त असां पाणी बि ॾियूं था ऐं उन खां अलावा बल्ब बि लॻायासीं, हिन बारे सां तव्हां छा चवंदो रोशनी जे लाइ? साईं बसि उहे तव्हांजे अखियुनि जे अॻियां आहिनि। तव्हां राति जो अचिजो, तव्हांजे अखियुनि जे अॻियां हूंदी, जेकी बि हाल अहवाल हूंदो तव्हां ॾिसी था सघो। जेकी लाइटिंग आहे सॼी घिटी में तव्हां ॾिसी था सघो त केतिरी वॾी लाइटिंग थियल आहे। जेकॾहिं कंहिं इमाम बारगाह खे अलाबास खे 2 सेवर ॾिनो त का वॾी हो न आहे इन जे लाइ। तव्हां घिटी जो सॼो हाल ॾिसो, हली करे हलण जो रस्तो न आहे। एॾो घटि लाइन जो पाणी वहे थो पियो, एतिरो न आहे जो 2 या 3 जमादार मोकिलनि हिन घिटी जी सफ़ाई कराए सघनि। हिन जो एतिरो बि हाल न आहे। ऐं असां को हेॾा कीमती वोट वठी आहे जंहिंजो को अंदाज़ो ई न आहे, त चवनि था त असां तव्हांजे लाइ सिर्फ़ु सितारा लाइ ईंदासीं, पर घटि लाइन जो मसइलो हल कोन था करे सघनि। असां चऊं था त पीपल्स पार्टी जो बसि इहे 2 सेवर लॻायूं ऐं हिकिड़ो टैंकर पाणी जो 2 या 3 माण्हुनि ते असांखे ॾिनऊं। चयो साईं हे जेको आहे त पाणी असां तव्हांखे 5-6 माण्हुनि ते ॿियो बि ॾींदासीं, पर हिन महिल तक को ॿियो टैंकर न आहे। ऐं असां तमामु पीपल्स पार्टी जे मथे उहिदेदारनि खे चऊं था, गडाप टाउन जे जेको MLA आहे, MPA आहे, पीपल्स पार्टी जा जेके बि आहिनि,
ऐं हाणे त एडमिनिस्ट्रेटर बि जेको आहे पीपल्स पार्टी जो आहे उनखे बि रिक्वेस्ट था करियूं त अचो तव्हां हिन मसइले खे हल करियूं ऐं हिन शहर खे तव्हां छा सफ़ाई सुथराई कंदो हे जेके इमाम बारगाह जी घिटियूं आहिनि इहे ई साफ़ सुथरियूं नथी थी सघनि त तव्हां शहर सॼे जो कीअं मसइला हल कंदो। असां पीपल्स पार्टी जे लाला रहीम को वठी करे बिलावल ज़रदारी तक रिक्वेस्ट था करियूं त हिन ते नज़रसानी कई वञे। सर असां काउंसलर में बि विया हुआसीं मुज़मान बुफ़त में बुकटी ॾे विया हुआसीं। हुन चयो बाबा असांजे हथ में कुझु बि न आहे ऐं असां छा था करे सघूं, जेको कुझु आहे रहीम लाल जे हथ में आहे तव्हांखे उहो ॾींदो। वरी असांजे वीडियो वग़ैरह भरी से गटरनि जी तव्हांखे बि ॿुधायो त भाऊ हे हालति आहे असांजी गली जो। हिकिड़ो सिर्फ़ु टैंकर पाणी जो, 3 बल्ब, ॿियो का शइ न। हिते आया वॾा फोटू पिया छिकिराइनि, असांखे का सहूलियत गली में नाहे ॾिनी वई। हिननि चयो बाबा तव्हांखे हिकिड़ो टैंकर हाणे था ॾियूं, हिकिड़ो टैंकर 5-4 मुहर्रम ते ॾींदासीं। छा जो टैंकर ॾींदा? पाणी जो, अच्छा, पीअण जो सबील जो। हाणे उहो टैंकर बि असांजो ख़तमु थी वियो आहे। सबील आहे, न्याज नगर जो बंदोबस्तु हूंदो आहे इमाम बारगाह में, उहो टैंकर बि असांजो ख़तमु थी वियो आहे। हिन महिल ताईं न पाणी जो टैंकर मिलियो आहे, न गटर पाणी ॾिसो था मिलिया आहिनि, का सहूलियत न मिली आहे असांखे। ऐं वोट वठणु भेरे त घड़ी घड़ी घिटियूं घसाए छॾियूं हुयूं त बाबा वोट असांखे ॾियो, महिरबानी करे हे बसि हीअं कंदासीं हूअं कंदासीं। हिन महिल ताईं कुझु बि न कयो। हिननि जा बि जेके ॻाल्हियूं आहिनि इमाम बारगाह वारे हिसाब सां उन्हनि जो बि जाइज़ मुतालबात आहिनि। उहे चवनि था त असांजे जेके जलूस जो गुज़रगाह आहे उन खे क्लियर कयो। उन जे लाइ असां पहिरियां बि कोशिशि कई। असांजे टाउन जे तरफ़ां हिननि खे रोशनी जे लाइ जेको आहे रोशनी जो इंतज़ाम कयो वियो ऐं असां टाउन खे लिखी ॾिनो एज़ ए यूसी चेयरमैन। मूं उन्हनि खे बि अपील कई ऐं पंहिंजे मेयर साहिब खे बि अपील कई त उन्हनि जे लाइ उन्हनि चयो, वाइदो कयो त शायदि अॼु या सुबुह ताणी उहे लॻी वञनि ऐं अॻिते निज़ाम शायदि बहितर हले इनशाला, इहो उमेदु रखूं था। बाक़ी इहो माण्हुनि जी नज़र में उहा ई आहे त मूं तव्हांखे चयो न जेको पहिरियां इलेक्शन दौरान जे तौर ते फ़ैसिलो थियो कि असांजी यूसी खे नज़रअंदाज़ करे थो ऐं सम्झा थो अॻिते इनशाला ईअं कोन थींदो। ऐं इहे सिर्फ़ु मक़रूज़ आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। अञा मथां खां को फंड कोन आयो आहे हिन टाइम ताणी प्रॉपर तरीक़े सां। असां वटि यूसी ऑफिस कोन्हे, असां वटि स्टाफ कोन्हे, कोई फंड कोन्हे। बाक़ी थोरो घणो जेको मिले पियो असांजी कोशिशि आहे त असां जेको आहे जीअं सफ़ाई सुथराई आहे उहो रोड वेस्ट वारनि सां करायूं था अगरि किथे गंद किचिरो आहे। बाक़ी अगरि कुझु ही तव्हां चओ था पाणी जो टैंकर, उहो बि जेको मिले थो असां कोशिशि इहा आहे त असांजे माण्हुनि खे पाणी जी रसाई टूटियुनि ज़रिए थिए बजाए टैंकर जे। छो टैंकर हल कोन आहिनि ऐं यूसी 4 में सभ खां वधीक पाणी जो गंभीर इशू आहे। सो अॼु जो न आहे, असां हुनजे लाइ वधि में वधि कोशिशि कई। असांखे जॾहिं यूसी कोन मिली आहे, ऑफिस ई न मिलियो आहे, स्टाफ ई न मिलियो आहे, त बाक़ी असांखे किथां कुझु मिलंदो। तव्हां छा चवंदो इमाम बारगाह जे सफ़ाई जे हवाले सां या हिन हवाले सां तव्हां छा चवंदो? टाउन चेयरमैन सां ॻाल्हायो आहे या टाउन चेयरमैन सां असांजे वाइस चेयरमैन ॻाल्हायो आहे ऐं दुबारा छो त उहो वाइस चेयरमैन असांजे टाउन जो मेंबर हूंदो आहे त आउं उनखे दुबारा चवां थो ऐं एज़ ए यूसी चेयरमैन ऐं ख़ुदि बि टाउन चेयरमैन सां वरी राब्तो करियां थो त इनशाला असांजे जेके इमाम बारगाहनि जा मसइला आहिनि उहे फौरी तौर ते हल थी वञनि ताकी 9 ऐं 10 जो हितां जलूस निकिरनि था उहे बग़ैर कंहिं तकलीफ़ जे पंहिंजे राहनि ते गामज़न थी वञनि इनशाला।